अस्सलाम वालेकुम। या अली मदद हक़ मौजूद। सब खां पहिरियां त आलम इंसानियत सिंध वासियुनि देसनि परदेसनि दोस्तनि अज़ीज़नि खे दिलि जे गहराइनि सां मुसावल मीराली जे तरफ़ां ईद मुबारकूं, शाल क़बूल कनि। उमेद त सभई दोस्त ख़ुशि हूंदा। मूं पोस्ट रखी हुई, उन में चयो हुयो त मां लाइव अची रहियो आहियां 9 बजे। नेट जो थोरो प्रॉब्लम आहे, उनजे करे नेट कॾहिं कॾहिं ख़तमु थी वञे, जंहिंजे करे ॻाल्हि मुकमल नथी थी सघे। दोस्तो, मुंहिंजे अचण जो मक़सदु इहो आहे त ईद जे ॾींहुं ऐं ख़ुशियुनि जो ॾींहुं हुयो। लॉकडाउन जे करे, वबा जेका हली रही आहे उनजे करे घर में वेठा आहियूं, सादगी सां ईद मल्हाई आहे। ऐं ॾाढो टेलीविज़न खे ॾिसण जो मौक़ो बि मिले थो, इबादत करण जो मौक़ो बि मिले थो। पोइ ईद जे करे अक्सर करे प्रोग्राम ॾिठा आहिनि। असांजा तमामु बहितरीनु सिंधी चैनल आहिनि ऐं 2-3 ॾींहंनि खां वठी ॾिसूं पिया त तमामु सुठा सिंध जा फ़नकार शमन अली मीराली, अरशद महमूद, असांजे सिंध जो बहितरीनु मौसीक़ार भाउ इरफ़ान समो साहब, उन्हनि जॉइन कई आहे पंहिंजो धरती टीवी। सोराब सूमूर अली गुल वारा हुन में आहिनि प्रोग्राम में, तमामु बहितरीनु, ॼणो मज़ो पियो अचे। राति जॾहिं मूं प्रोग्राम ॿुधो, सॼो प्रोग्राम ॿुधो, शमन अली मीराली साहब सां गुफ़्तगू करे रहियो आहे भाउ सोराब सूमरो, ऐं हुन सां आख़िरी लम्हा जॾहिं थिया त शाइरनि जी ॻाल्हि थी। शाइरनि जे ॻाल्हि में उन्हनि नाला खयां, वहीद साहब जो, ज़ुल्फ़कार मंगी, बशीर साहब जो आख़िर में। बसि ठीकु आहे, बहरहाल कुझु शाइर रहिजी विया। ज़रूरी न आहे त सभिनी शाइरनि जा नाला खयां वञनि, पर हिकिड़े शाइर जो जॾहिं मौज़ू हले थो ऐं उहा टॉपिक हली, सोराब साहब इहा ॻाल्हि कई त तव्हांजो कलाम बहितरीनु जेको आहे, अरशद साहब तव्हां ॻायो जेको आहे, चई हा दर्द दिलि में यार न थी। उहो शाइर जो नालो खणण वारो ई हुयो त शमन अली मीराली उनखे लय मिटी करे माना अॻिते वरी उनखे नालो खणण न ॾिनो ऐं ॻाल्हाइण बि न ॾिनो। जंहिंमां मूंखे महसूसु थियो त या त शमन अली मूंखां नाराज़ आहे ऐं या त मूंखां का अहिड़ी ग़लती थी आहे। ख़ैर, असांखे नाले वग़ैरह जी परवाह न आहे। हीअ शोहरत को असां पिनी न वरिती आहे, या असां उन्हनि शाइरनि मां न आहियूं जेके वेठा किथे आहिनि त शाइरियूं केरु थो लिखे। असीं ॾात धणी आहियूं, शमन अली खे ख़ुदि खे ख़बर आहे। मूं शाइरी जो आगाज़ 1986 खां कयो। शमन अली जो नंबर आयो 460 वालियुम, जंहिंमें मुंहिंजो कलाम सुपर हिट वियो, रोंदो ॾिसी मूंखे खिलायां त छा हो पाए यार भाकुर परचायां छा हो। ऐं उन वक़्तु यकतारे चपड़ी ते ॻाईंदो हुयो। उनखां वठी वॾो सफ़र शमन अली सां असांजो गॾु हलियो आहे। हा, उहा ॿी ॻाल्हि आहे त कुझु प्रोग्राम असांजा थिया आहिनि जंहिंमें शमन अली न आयो, ऐं कुझु प्रोग्राम अहिड़ा हुन जा थिया आहिनि जंहिंमें असां न वञी सघिया आहियूं। इहा हालात ऐं वाक़ियात जी मजबूरी थी सघे थी, पर यादि इहा ॻाल्हि रखणु घुरिजे त असां शमन अली खे फ़क़ति फ़नकार नथा सम्झूं, असां हुनखे पंहिंजो अज़ीज़ बि सम्झूं था। इन करे जो मीराली कम्यूनिटी आहे, तव्हांखे यादि रखणु घुरिजे, फितरी अमल आहे। तव्हां हिकिड़े कांव खे जेकॾहिं बंदि कंदव न त सभई कांव हुनजे मथां कां अची कंदा। इहो छा आहे? इहो पंहिंजाइप जो अहसासु आहे। आख़िर शमन अली असांखे छो नथो पंहिंजो सम्झो? हिकिड़ो ही प्रोग्राम न आहे, इलाही प्रोग्राम थिया आहिनि। हुन असांखे मतिलबु अवॉइड कयो आहे, लयानी कई आहे, हुन असांखे माना कुझु बि न सम्झो आहे। कुझु दोस्तनि राति कमेंट्स ॾिना त फ़नकार खे इज़त अलाह ॾींदो आहे, शाइर कुझु न इज़त अलाह ॾींदो आहे। शमन अली सां असां हम सफ़र साथी रहिया आहियूं, जंहिंमें भाउ वहीद हिकिड़ो, भाउ ज़ुल्फ़कार मंगी, ग़ुलाम क़ादिर घायल, मोस्ट सीनियर आहे असांजो मोहतरम बशीर बुकेजो साहब, गोहर गदाई, कासिर नवाज़ शाह ऐं इलाही शाइरनि, इमदाद मरी वारा। इहे असां हुनजा हम सफ़र साथी रहिया आहियूं। असां इलाही वक़्तु गॾु गुज़ारियो आहे, पर हू छो ईअं थो करे? इलाही प्रोग्रामनि में भला मां वियो आहियां, मां सिंध टीवी जे प्रोग्रामनि में वियो आहियां, मां PTV जॉइन कई आहे, प्रोग्रामनि में वियो आहियां जिते ज़िक्र निकिरंदो आहे। मां त कंहिंखे न भुलायो आहे। मां उन में क्लियर चवंदो आहियां त मूंखे शमन अली ॻायो आहे, मूंखे शबीर समो साहब ॻायो आहे, मूंखे अलाह जन्नत नसीब कंदो मास्टर मंज़ूर ॻायो आहे,
ऐं काफ़ी जेके फ़नकारनि मूंखे ॻायो आहे। मुंहिंजे लाइ एज़ाज़ आहे, इंटरनेशनल प्रोग्राम आहे, पंहिंजो इंटरनेशनल प्रोग्रामनि में फॉरेन कंट्रीज़ में दुबई में बि मूंखे अरशद महमूद साहब बि ॻायो आहे। ऐं वॾी मुंहिंजे लाइ ख़ुशनसीबी आहे, बहितरीनु मौसीक़ार आहे। उन आ त तोखे ॾियाई लिखी ज़िंदगी तो सवा पई थी गुज़रे ॾुखी ज़िंदगी, त उन जेको आहे इरफान समो साहब बि मूंखे ॻायो आहे, उहा वीडियो बि आहे ऐं रिकॉर्ड थियल आहे। दोस्तो, मां इहा ॻाल्हि थो करे सघां त इज़त, मुहबत, दौलत, शोहरत, इहे 4 शयूं इंसान जूं ज़रूरतूं आहिनि। पर यादि रखो, 2 शयूं जेके आहिनि न ख़ुदा जी देन आहे। उहे कहिड़ियूं आहिनि? इज़त, मुहबत। मुहबत जो लफ़्ज़ आयो त हामी साहब जो शेर थो यादि अचे, मुहबत सां त सचपच आदमी इंसान थींदो आहे, मुहबत जंहिंमें कीन आहे उहो हैवान थींदो आहे, मुहबत ज़ोर सां, ज़र सां या ज़ारीअ सां न मिलंदी आहे, इहो कंहिं कंहिं मथां अलाह जो एहसान थींदो आहे। ख़ैर, अहिड़ी ॻाल्हि कोन्हे, शमन अली लाइ असां जहिड़ा बि कया, असां शमन अली लाइ जहिड़ा कया, मुख़्तलिफ़ वक़्तनि ते शमन अली जे लाइ माण्हुनि नासांदीअ जे करे जाने अनजाने ज़ाहिरी या मख़फ़ी तरह सां इलाही पिरोपिय गंढाऊं बि शुरू कयूं, हुनजूं पंहिंजूं ज़ातियात जूं पिरोपिय गंढाऊं शुरू कयूं, हुनजूं घरियूं पिरोपिय गंढाऊं शुरू कयूं। पर असां हुन जे करे जहिड़ा बि कयासीं। कुझु शाइरियूं अहिड़ी ॻाई आहे जेका आकवर्ड हुई, सफ़र थी, गाॾियुनि में सफ़र थियो असांजो, उते माण्हू लफ़्ज़ कढिया, उते जहिड़ो असां कयोसीं। छाजे करे कयोसीं? इन लाइ न कयोसीं ख़ुशामद कंदे हुन मुंहिंजी शाइरी ॻाई आहे, मां इन लाइ विढ़ां थो, न मीराली आहे। पोइ मूं हुननि खे इहो अहसासु ॾियारायो त हू असांजो अज़ीज़ आहे, तव्हां ईअं छो था ॻाल्हायो। इहो थींदो आहे हर माण्हू जा पॉज़िटिव, जिते तारीफ़ थींदी आहे उते तनक़ीद बि थींदी आहे। हर माण्हू मुकमल नाहे हूंदो, हर माण्हू में असां में बि ख़ामियूं आहिनि, असां में सुठायूं बि आहिनि, असां में बुरायूं बि आहिनि। पर दोस्त उहो आहे जेको सुठाइनि खे ॾिसे ऐं बुराइनि खे दरगुज़र करे। पंहिंजाइप जो बि इहो ई अहसासु आहे। जॾहिं ॻाल्हि हली, सोराब साहिबु हिकिड़ी उन खां मतिलबु पुछतनि हिकिड़ो सुवालु पुछियो त साईं असां ॿुधोसीं तव्हांखे फ़नकारी दौरान सुंदुर ॾिनो वियो हो, त हुन उन ॻाल्हि खे हीअं टोड़े मरोड़े लहे मिटी करे हीअं हिकिड़ो सीन बणायो ऐं चयो त साईं मुंहिंजे हिकिड़े दोस्त चयो त मां ख़्वाबु ॾिठो, ग़लति, उहो दोस्त तव्हांजे अॻियां आहे, ख़्वाबु बाब न ॾिठो, हक़ीक़त ते मबनी ॻाल्हि हुई। मां तव्हांखे वाज़े तौरु ॿुधाइण थो चाहियां त मूंखे मुर्शिद अनवर शाह साईं बातिनी दीदार करायो, मां बीमार एतिरो थियोसि जो मुंहिंजे बचण जो बि अंदेशो न हुयो। इहे वलीउल्लाह आहिनि अलाह जा, मां दरगाह बि न ॾिठी हुई। वॾी कहाणी आहे, मां उनखे छाट थो कयां त मूंखे मुर्शिदनि हुकुम कयो त वञी हज़ूरनि साईं जो तालिब थी, तोखे इश्क जी बीमारी आहे, तोखे ॿियो कुझु बि न आहे। पोइ मां वियुमि साईं जो तालिब थियुमि 1986 में, 15 ज़ुल्हज 1986 में मां तालिब थियुमि। तालिबी खां पोइ मुंहिंजो सिलसिला निसिब अचण वञण वास्तेदारी मुंहिंजे दरगाह आलिया जहानपुर शरीफ़ वारनि सां आहे ऐं क़यामत ताईं रहंदो। मां वेंदो हुउसि मुर्शिद पाक हुज़ूरनि साईं वटि। पोइ हिकिड़ो लम्हो अहिड़ो आयो जो मां बि उते मौजूदु हुयुसि। साईं जो फर्ज़ंद सोहबत अली शाह, साईं सोहबत अली शाह, शमन अली साहिब खे वरी थोरे पैसनि जी घणी ज़रूरत हूंदी आहे। सोहबत अली शाह जी जॾहिं शादी पई थिए त फुकरा दरगाह भरियल हुजे, फुकरा चयो त साईं इल्तिजा कयूं त साईं हाणे शमन साहिब खे घुरायो। मुर्शिदनि चयो असांखे मालिक लुधनी दौलत एतिरी ॾिनी, लुधनी इल्मु एतिरो ॾिनो जो कंहिंखे सम्झ में न ईंदी, पर असांखे ज़ाहिरी तरह सां असां फ़क़ीर आहियूं। बाबा शमन घुरंदो पैसा, केरु उनखे पैसा ॾे, फीस घुरंदो या किरायो घुरंदो, छॾेसि। मूंखे चङी तरह यादि आहे उते रफ़ीक मीराली नवाब शाह वला खे जन्नतुल फिरदौस में जॻह ॾींदो, बहितरीनु अताला न्याज़ी जे स्टाइल में ॻाईंदो हो। उस्ताद अरबाब अली ख़ान खोसे जो जेकंबाद वारे जो शागिर्दु हुयो, उहो बाजे ते ॻाईंदो। साईं वारनि जो न उन तालिब थियो हुयो। उनखे दीवान बि हुया, ॿिया हुया, सभिनी चयोसीं असां भाड़ो किरायो ॾियूं था। रफ़ीक खे रफ़ीक वञे साईं शमन अली ॿुॾल साईं जो तालिब आहे, फ़क़ीर आहे, कीअं न मञींदो साईं। अच्छा, रफ़ीक वियो, शमन अली वटि अची पहुतो शिकारपुर। शमन अली खे चई त साईं साईं जे फर्ज़ंद साईं सोहबत अली शाह सूफ़ी जी जेका शादी मुबारक आहे, तव्हां अचो। शमन अली चयो यार हाणे मां त वठंदो फीस आहियां,
जेकर फीस मां न बि वठां, भाड़ो किरायो साजींदा उन्हनि जो केरु कुझु कंदो। हुन चयो हाणे मूंखे त पंहिंजो किरायो मुर्शिद ॾिनो, मां हज़ूरनि साईं जो तोॾे पैगाम खणी आयो, मूंखे ॿी ख़बर न आहे। ख़ैर रफ़ीक चयो ठीकु आहे, मां वञा थो, वरी ॾिसां थो कुझु फ़ुकरा खे। उते जो वियो त उते सीरू राम मीरपुर माथेले जो दीवान हो, दरगाह ते वेठो। उन हिन खे कढी 3000 सस्ता आहे पई उन वक़्तु, इहे मां सम्झां थो 92 जी ॻाल्हि आहे, 92 आहे, 92 93 जी ॻाल्हि आहे। हिन खे कढी 3000 रुपया ॾिनई, ॿिए फ़ुकरा पैसा न हुआ, शमन अली खे किरायो ॾे। हाणे सफ़र हुयो न, मीरपुर माथेले खां माण्हू हले अचे शिकारपुर, शिकारपुर खां वरी थी जो मोटी वियो त राति थी, दरगाह ते रहियो, सुबुह ते इहे पैसा खणी सिधो आयो। रफ़ीक मीर अली शिकारपुर खां जीअं वापसि थियो त शमन अली खे शादीअ जो प्रोग्राम मिलियो जरवारनि जो। मीरपुर माथेले खां गढ़ी चाकर रोड वेंदो आहे, उते जरवारनि जो प्रोग्राम हुयो, जरवार शहर में हुनखे प्रोग्राम मिलियो। हिन उहो प्रोग्राम वठी छॾियो। सस्ता कोई मां भाया कोई 15-20 या 25,000 उन वक़्तु फीस वठंदो हो शमन अली, 30 ताईं उहो हुन प्रोग्राम इहो वरितो। रफ़ीक खे इहा ख़बर न रही, जॾहिं रफ़ीक आयो, रफ़ीक चयो त साईं जेको आहे पंहिंजो मुर्शिद हुज़ूरनि साईं पैसा ॾिना आहिनि बाबा, भाड़ो किरायो साजिंदनि जा ॿियो टियों, त हिते चई बाबा मां जेको आहे वठी छॾियो आहे प्रोग्राम, मां नथो हली सघां। रफ़ीक मीराली मजबूर थी वीचारो मोटी आयो। मोटी अची जेको आहे अखियुनि ॾिठियूं ॻाल्हियूं था ॿुधायूं असां। साईं बाबा खे जो चई साईं शमन अली जवाबु ॾिनो, चई मां प्रोग्राम वठी छॾियो आहे। उते उन वक़्तु वरी मां न हुयुसि, मां वापसि आयुसि। असांजे दरगाह जो बहितरीनु उस्ताद बि हुयो, साईं जन हुन सां प्यार बि कंदा हुया, कातिब बि हुयो, माना रिसाला वग़ैरह लिखंदो हुयो। हुनखे नाले जो ई साईं बशीर अहमद ताबीर हो, ख़ुदि बि शाइर हुयो, सिंध जे बहितरीनु शाइर शफ़क़त सूमरे जो पीउ हुयो, वालिद साहिबु हुयो। बशीर साहिबु घणो मालिकनि सां क्लोज़ रहंदा हुया। त इते सभु फ़ुकरा ॿुधाइनि था त इहो जो लफ़्ज़ चयो त साईंअ खां बगोड़ा मुबारक, अलाह जो वली आहे, हुन खां बगोड़ा मुबारक जो किरिया। साईं मालिक ॻाल्हाईंदा न, मस्तु शहनशाह हूंदा, सब्र में हूंदा। पोइ बगोड़ा जो किरिया त वरी पोइ प्रोग्राम थी वियो, शादी बि थी वई, ॻाइण बि थी वियो सॼो। जॾहिं उहा डेट आई, उन डेट ते हाणे उहा ई तारीख़ हुजे जंहिं तारीख़ ते हज़ूर साईं जे फर्ज़नि जी शादी आहे ऐं जरवारनि जी बि उते हुई। दुनिया ॿुधाए थी त उते जीअं शमन अली वियो, पहिरियों शहर चई, जॾहिं ॿियो शहर चई त हे हीअं हलियो आयो त वठि वठां चई यार मुंहिंजे दिलि में सूरु पियो आहे, गले में सूरु आहे, वटि वठे हिकिड़ो इशू। जीअं पाण ई राति इज़हार कयईं त सुंदर वग़ैरह न हो, अलाए छा हुयो। इहा हक़ीक़त आहे जेका मां तव्हांखे ॿुधायां थो। त हिनखे जॾहिं अची वियो, सभिनी खयो, चई मां ॻाए न सघंदुमि, मोटी आयो। वक़्तु तेज़ीअ सां हलंदो रहंदो आहे, इहा ख़बर असांखे घटि रही, सभई कहाणी ताबीर ॿुधाए थो। त वरी वक़्तु तेज़ीअ सां जॾहिं मेलो आयो, मुंहिंजे मुर्शिद शहनशाह अनवर साईं जो उर्स मुबारक थींदो आहे 21, 22, 23 रमज़ान मुहर्रमुल राम ते। उते जॾहिं मां मेले ते वियुसि त विची धमाल हुजे। असां त उतां जा अदना ग़ुलाम आहियूं, असां उतां जा पांधीअड़ा आहियूं, असां उतां जे दर जा सग दरबान आहियूं। जॾहिं मेलो थींदो आहे, असां पहिरियों गाड़ी मालिकनि जी ड्यूटी ॾींदा आहियूं। असांजा लटा बि न हूंदा आहिनि, मेरनि लटनि में हूंदा आहियूं। असां उन दर जा त कुझु बि न आहियूं, खाक आहियूं। विचे मेले ते मुर्शिद शहनशाह हज़ूरनि साईं ते सर मुबारक ते मेहंदी हुजे, सभई ईअं सुंग पोयों, सॼो फ़ुकरा जेको आहे शहनशाही दरगाह पोयों ई वॾा फ़ुकरा हुजनि, मुराद फ़कीर बंगवार वारा सभु ॻाइनि पिया, साईं जा कलाम चवंदा आया। जॾहिं दरगाह में पहुता त उते पड़ पोशी बि थी वई, मालिकनि ते पड़ मुबारक बि चाढ़ियऊं, सभु कुझु मेहंदी बि थी। उन खां पोइ दुआ जॾहिं थी त दुआ में हिते त वॾो हुल हुयो न, दोस्त आया शमन अली ॾे, मां बि वियुमि ख़ुदि। शमन अली जा पंहिंजा लफ़्ज़ आहे त यार वॾो वेल आहे। उन वक़्तु 2200 हिकिड़ो शीशी नंढड़ी मिलंदी, शमन अली जो चवणु आहे त 2 टे पाव उन में विझी जॾहिं मां पीअंदो आहियां तॾहिं मुंहिंजे गले खे या दिलि खे सुकूनु मिले थो, माना न त बसि मूंखे तकलीफ़ आहे। त मूंखे वरी इहा दिलि में हुई, दोस्त उहा जो दोस्त जो भरम रखे, पर शमन अली असांजो दोस्त न आहे। असां हुनखे हर वक़्तु मोहसन जी निगाह सां ॾिठो आहे, असां हुनजी जाने वजाने तारीफ़ कई आहे ऐं करण जे लाइक़ु बि आहे, पर हू हुन कंहिंखे कुझु न सम्झंदो आहे। ईअं न आहे, हर माण्हू इज़त जे मुस्तहक़ आहे। अचूं था असुल मक़सदु तरफ़, त मां अॻिते वधी शहनशाह जे पेरनि ते किरी ऐं वरी शहनशाह ॾिठो जो हीअं करे, मां वरी ॿाहूं ॿधी हीअं ॻिची ॻारो करे चयोमांसि साईं
शमन अली मीराली खे तकलीफ़ आहे तमामु घणी, उनजे गले में सुंदर ॾिनो अथऊं, अलाए छा मसइलो आहे, त तव्हां दुआ घुरोसि उनजे हक़ में त अलाह साईं शफ़ा ॾे। त मालिक कुझु ॻाल्हाइण खां बग़ैर वरी बि ॿ लुड़क साईं जा अखियुनि मां किरी पिया। ॿ लुड़क मां अखियुनि ॾिठो गवाहियां त ॿ लुड़क जो किरिया त हिते बशीर ताबिर साहिबु बीठो, उन मूंखे बांह खां वरितो, बांह खां वठी ॿाहिरि कढी वियो। पोइ त वरी सुंग सां वरी वापसि बंगले तरफ़ शहनशाह जो वरी रोज़े मुबारक खां निकिरी विया। पोइ हिन मूंखे उते वेही सॼी कहाणी शुरू खां आख़िर ताईं ॿुधाई कि साईं ॾुखारो आहे शमन जे तरफ़ां, सो जेकॾहिं तुंहिंजी एॾी मोहबत आहे शमन अली खे त तूं शमन अली खे चओ त अचे मालिकनि वटि। मां जीअं रवानो थियुमि, नौकिरी त हुई मूंखे पुलिस डिपार्टमेंट में, जीअं मां आयुसि त तीअं मां घर न आयुमि, उन वक़्तु मदे जी मुंहिंजी जॻह हुई, मां सिधो शमन अली जी जॻह ते वियुमि। मां चयो मां शमन अली भला हीअं प्रोग्राम थियो हो छा? चई कीअं? मां चयो हीअं को रफ़ीक मीराली आयो, तव्हां चयो त शादीदनि लाइ भाड़ो किरायो हे हुजे, ऐं उन में जेको आहे तव्हां वरी रफ़ीक वियो त तव्हां पोइ साॻी तारीख़ जे हज़ूरनि साईं जे पुट जी शादी, ऐं वरी उन तारीख़ ते जरवारनि जो तव्हां प्रोग्राम वरितो, फीस वरी आयो जो रफ़ीक तव्हां जवाबु ॾिनोसि त चई हा यार इहा ॻाल्हि आहे बराबरि। मां चयो पोइ वारो कर बाबा, मालिक ॾुखारो आहे, अलाह जो वली आहे, सूफ़ी सरदार आहिनि, सूफ़ी मस्त आहिनि, सूफ़ी हेकड़ा ई आहे, असां को बि फ़र्क़ु नथा रखूं। कोई बि दरबार हुजे, काई बि दरगाह हुजे, जंहिं पाण ख़तमु करे ॿुधल साईं ख़ुदि साईं पंहिंजो शमन अली जो मुर्शिद आहे, उन ई चयो आहे त पंहिंजो विञाए पाण कयमि हासिल सूरत हक़ जी। जेको पाण खे विञाए थो न, अलाह उन में वसे थो। अचूं था उन तरफ़, त उन चयो यार इहा ॻाल्हि आहे। मां चयो बाबा वारो कर। मां वियो हुउसि हज़ूरनि साईं खे दुआ लाइ चयुमि त हज़ूरनि साईं जे अखियुनि मां लुड़क किरी पिया। पोइ जी मूंखे ख़बर न आहे त शमन अली उते वियो, पोइ जीजा अम्मा खे वठी वियो या फैमिली वठी वियो या कीअं, बहरहाल ॿुधाइनि था त फैमिली सां वियो, उते जो वियो, उते जो वञी त आज़ियूं न्याज़ियूं कयईं सभु कुझु। त मालिकनि चयोसि साईं अनवर साईं जे हथ मुबारक सां टारी पोखियल आहे गेट जे भरियां, उतां ॿम पन पटे खाओ ऐं खाके शफ़ा थोरे वात ते रखी उन में पाणी पी, काॾे तुंहिंजो सूर बूर काॾे बि न वेंदो। इहा कहाणी सॼी हुई। अलाह जा वली आहिनि। पोइ उनखे मोटी जो आयो त उनखे जीअं पाण चए पियो मोटी आयुमि त छाजो गलो, छाजो सुंदर, छाजो मसइलो। पोइ त वाक़ई जैक्सन खे फ़ोन करे शमन अली रिकॉर्डिंग कई ऐं उहा सॼी ॻाल्हि। हाणे मुंहिंजो मतिलबु इहो आहे त कुझु दोस्तनि जो रायो आहे त कूड़ ॻाल्हाइण बि न खपे। असां मूंखां पुछो मुंहिंजी हिस्ट्री आहे, मां बिल्कुलु मीर ख़ुदा बख़्श मीराली जो पोटो आहियां, ख़ानदानी माण्हू आहे, ॻोठ बि अॼु ताईं मुंहिंजे ॾाॾे साईं जे नाले सां आहे। पर वक़्त जी ॻाल्हि आहे, मुंहिंजो आख़िरी शमन अली मीराली ॻायो हो कलाम, वक़्त जी ॻाल्हि आहे। पर वक़्त ऐं हालात एॾा थी विया जो असांजी यतीमी गुज़री। छा मां हाणे उहा ॻाल्हि विसारे छॾींदुमि? मूंखे जन डंभ ॾिना विसरी आहे न? भली मां एहतिसाब न वठां, भली मां पलव न वठां, भली मां उन्हनि सां सुलूक ख़राबु न रखां, सुलूक मुंहिंजो सुठो ई आहे ऐं सुठो रहंदो। पर शमन अली शाइरनि सां ईअं छो थो करे? हीउ हिकिड़ो मूंसां न ॾुख थींदो आहे, दर्द थींदो आहे, पंहिंजे जो थींदो आहे। असां शमन अली जा शाइर आहियूं। हाणे कोई बि फ़नकार हुजे, मां माज़रत कयां थो हिकु दफ़ो ॿीहर फ़नकारनि खां, फ़नकार भला किताब सभु आहिनि न, किताब सभु आहिनि, फ़नकार उन्हनि खां खणी छो नथा ॻाइनि? छो नयूं आइडियल था ठाराइनि? असां शाइर आहियूं, असां ॾात धणी शाइर आहियूं, जुगाड़ी न आहियूं। मुंहिंजो किताब हला नेणा हला रहिया, ॿियो शुमारो वरी उनजो ई अचे थो। मुंहिंजो रजिस्टर लिखिया पिया आहिनि, मुंहिंजी कहाणी लिखी पई आहे। कंहिं दोस्त चयो त शाइर अलाह इज़त ॾींदो आहे, बराबरि अलाह ॾींदो आहे, पर कंहिंजे तुफ़ेले ॾींदो आहे, कंहिंजे मुहाबे ॾींदो आहे, कंहिंजे मार्फत ॾींदो आहे, कंहिंजे दुआउनि सां ॾींदो आहे, कंहिंजे महिनतुनि सां ॾींदो आहे, या पंहिंजे महिनतुनि सां ॾींदो आहे। ईअं न आहे धोते पोते रब मिलंदा त मिलंदा कालिया वछियानू, कुमिया कछियानू, खीर पींदे रब मिलदा तो मिलदा कालिया वछियानू, रब तो उन्हां मिलदा हज़रत बाहू सचिया दिलिया अछियानू। रब मिलंदो आहे बराबरि हीले बहाने सां, ईअं रब कोन थो मिले ऐं ईअं जेको आहे मंज़िल बि कोन थी मिले। असांखे फ़ख़ुरु थींदो आहे, असां ख़ुशी कंदा आहियूं, असांजा बहितरीनु शाइर आहिनि, उन्हनि जो ज़िक्र न हलियो। ज़ुल्फ़कार बुरड़ो आहे, जानिब बुरड़ो आहे, कासिर नवाज़ शाह आहे, उन्हनि जो ज़िक्र न हलियो। कासिर नवाज़ शाह जो ज़िक्र करणु बि खपे। या पांधन जो कयो आहे, उनजो ज़रे ज़रे ॾे न मेणा दिलि टुटी पवंदी, उनजो ज़िक्र करणु खपे। ख़ासि करे ॿिनि शाइरनि खे जो ज़िक्र मूंखां वधीक करणु खपे। उन्हनि में कासिर नवाज़ शाह पांधन जो कयो, जेके हिन वक़्तु बीमारी जे बिस्तरे ते बेसहारा तड़पी रहिया आहिनि।
असां पोइ बि ख़ुशि आहियूं, सेहतमंद आहियूं, ख़ुशगवार ज़िंदगी गुज़ारियूं था। बहितरीनु बचड़ा आहिनि, बचड़नि खे सुठनि इदारनि में मोकिलियो आहे, पढ़नि था। अलाह कंदो इहे असांजा थक लाहींदा जॾहिं इहे जवान थिया। सो शमन अली, मां वधा खां सवा थो चवां, शमन अली फ़नकार सुठो आहे, हिन में को बि शक न आहे। सुरीलो हद दर्जे जो आहे, को बि शक न आहे। शमन अली इंसान सुठो न आहे। मुंहिंजो हिकिड़ो शेर आहे, माण्हू आहे हर को मगर, गज़ल जी आख़िरी सिट यादि थी अचे। माण्हू आहे हर को मगर, इंसान आहे को हिते। मुस्तक़िल इंसानियत किरदार सां ज़िंदा रहां, जे रहां ज़िंदा त मां गॾु यार सां ज़िंदा रहां। नफ़रतूं मूंखे न घुरिजनि, प्यार सां ज़िंदा रहां। शमन अली पहिरियां इंसान थिए, इंसानियत वॾी ॻाल्हि आहे। मज़हब, फ़िरका वारियत सभु कुझु बाद जी ॻाल्हि आहे। छा शमन खां उहा ॻाल्हि विसरी वई? जॾहिं अदा हिमत अली ॻाईंदो हुयो, हे पोयां माइक खणी पीछो करे शेर ॾींदो हो। पर ॿुढल साईं ते इहा जॾहिं थी, मां छाट स्टोरी में थो अचां, उते ॿेले खाते में इंस्पेक्टर हुयो फुड में, पंहिंजो असांजो मुर्तज़ा मौलाई साहब, जे मुवारी कैसेट में 460 में पंहिंजो कलाम टाप ते रखियलु हुयो त तुंहिंजो मौलाई तोखे तो सारे सांवल लवका सार, हाल ॾिसी वञ प्यारा सवा तुंहिंजे गम दर्द में दम थो निकिरे। मौलाई साहब जॾहिं कैसेट जो उरूज न हुयो, जॾहिं ऑडिशन वठी कैसेटियूं कंदा, मौलाई साहब इन शमन अली खे बांह खां वठी थर प्रोडक्शन ॾेखारी, पंहिंजे खीसे मां ख़र्च कया। 60 एल्बम थियो ऐं 160 जॾहिं पंहिंजो बशीर साहब जी शाइरी आहे, हुन में वरी 160 जॾहिं एल्बम थियो त हुन में मुंहिंजे मुर्शिद साईं अनवर साईं जी शाइरी आहे, खान पुनल सां जेॾियूं मुंहिंजी दिलड़ी आहे। ऐं उन खां पोइ वरी जॾहिं 460 थियो त मौलाई जी बि शाइरी आहे, मुंहिंजी बि शाइरी आहे। पर 460 वारे प्रोग्राम में जॾहिं कर्फ्यू लॻल हुयो, जहिड़ो हुयो सिंधियुनि महाजरनि जो, उते मानी न मिलंदी। मौलाई साहब ॻाल्हि कंदो त मां गाॾियुनि जे हेठां गुज़री मानी वठी अची शमन अली खे खाराईंदो हुउसि। अफ़सोस जी ॻाल्हि आहे, ॾुख जी ॻाल्हि आहे, एॾी मगरूरी थो करे ॼण माण्हुनि खे साह ई शमन अली विधो आहे। ईअं न आहे प्यारा। उन मौलाई जॾहिं वफ़ात कई, दुनिया पूरी आई, शमन अली हुनजे उज़र ते न वियो। हुनजो पुटु अतहर अॼु बि अखियुनि मां नीर वाहे ऐं चवंदो आहे त हे हाल आहिनि अॼु जे फ़नकारनि जा। ख़ुदा जे वास्ते फ़नकार त ठीकु आहे पंहिंजी जाइ ते, फ़नकार शाइर खे छॾे ॾियो, फ़नकार शाइर खे छॾे ॾियो। इहे भला ॾाह त धणी चरिया हुया छा, जेके चओ जंहिंजा मिसाल आहिनि, जिन खे तव्हां अॼु बि इस्तेमालु था कयो। जनी कान मुआस से कुले कांदी की न त अॼु बि इस्तेमालु था कयो। उन जे वण जे छांव में वेहिजे, उनखे बि सारजे, अॼु बि इस्तेमालु था कयो। इहे मुहावरा आहिनि असांजे, कहावत आहिनि, कहाणियूं आहिनि, असांखे ॿुधाइनि था त बाबा जेको चङाई करे उन सां बुरो सुलूक न रखो। मुंहिंजी शमन अली ते बिल्कुलु का चङाई न आहे। मञा थो असां न वियासीं, असां वियासीं शमन अली ॾे, चयोसीं त बाबा हे शाइरी आहे, ॾिसो हुनखे पसंदि आई, शाइरी ॻाई, पोइ असां लाज़िम मलज़ूम थी वियासीं। लाज़िम मलज़ूम शमन अली को मुंहिंजो हिकिड़ो गीत त कोन ॻायो आहे। ख़ुदा जे वास्ते पिरी को प्यार ॾे, खिलण वारा खिलण में ख़ुदा राज़ी आहे। दिलि बेदर्द खे ॾेई पछतायो मूं, सूरनि पूरनि घूरनि में दिलि घायल आहे। न हुई निभाइणो प्यार छो कोई, टिमी पिया नीर नेणनि मां प्यारनि मोकिलाणी कई। पाण नाहे कबो प्यार थी वेंदो आहे, मूंसां महबूब थो मिले मूंखे लाहे पंहिंजे गले। मौला करे अचे अहिड़ी काई राति मां बि हुजां, मुंहिंजो यार बि हुजे। मां त मिंथू कयां थो मिलण लाइ, हू इनकार करे थो। दर्द दिलि में यार नथी तॾहिं त दिलि ॾुखाई थो। इलाही गीत आहिनि, को हिकु ॿ या वक़्त वक़्त जी ॻाल्हि आहे। शमन अली को हिकु गीत मुंहिंजो न ॻायो आहे। जेतिरा शमन अली ॻाया आहिनि उहो वॾो वक़्तु आहे, पर इन खां वधीक मुंहिंजा मोहतरम ग़ुलाम शबीर समूह साहिबु ॻाया आहिनि, मंज़ूर सखीराणी साहिबु ॻाया आहिनि, मास्टर मंज़ूर ॻाया आहिनि। शमन अली असांखे इम्तिहान हिकिड़ो गीत हुजे, फिल्म हिन ॾिठी हुई, लेके दिलि मेरा परदेस ना टुर जाना वे दिलि भर जाना। पाण घुराई मां सुल्तानकोट ड्यूटी कंदो हुयो। मूंखे चई यार उहो इलाही शाइरनि लिखियो आहे, उनजो इहो मक़सदु न आहे त नथा लिखी सघनि, पर फ़ैलनि मुफ़ाइलनि उनमें धुनियूं अहिड़ियूं हुयूं जो उनमें ग्रामर पियो अचे, माना वज़न नंढड़ा नंढड़ा। पोइ इहो जेको आहे तजनीस, असां जेको काफ़िया मिलंदा आहियूं उनखे तजनीस ताम, तजनीस हर्फ़ी चवंदा आहियूं। हे तजनीस हर्फ़ी ते लिखियलु हुयो, धुन हुई। पोइ मूंखे चई इहो मूंखे लिखी ॾे। उन महिल लिखी ॾिनो मां, तुंहिंजे ख़ातिर सठा मूं सूर सिर ते सारा हलिया प्यारा। ॿिए ॾींहं ते अलाए 3 ॾींहं ते धरती प्रोडक्शन में रिकॉर्डिंग हुयसि। सो मां हिकु भेरो ॿीहर
ऐं पंहिंजो वेनती थो कयां ऐं गुज़ारिश थो कयां शमन साहब खे त शमन साहब इहा मगरूरी बिल्कुलु न आहे हलणी। तूं बि न हूंदे, मां बि न हूंदुसि, कमु अहिड़ो कर। भला तुंहिंजो हिकिड़ो ॿुधोसीं प्रोग्राम हुयो शमन अली ट्रस्ट, मीराली ट्रस्ट, शमन अली मीराली ट्रस्ट जेकॾहिं आहे त पोइ हे जो तड़पनि था वीचारा बेसहारा, तुंहिंजा शाइर आहिनि, पांधन तुंहिंजो शाइर आहे, कासिर नवाज़ शाह तुंहिंजो शाइर आहे, छो नथो संभाल हिननि जी लहे? तूं उहो शख़्स आहे, तूं रुॻो वातऊं लफ़्ज़ कढ, तूं वातऊं लफ़्ज़ कढ, तुंहिंजा परस्तार वधीक न ॾींदा। हिकु हिकु सौ ॾियनि त किरोड़ ठही पवंदो। मां दावा सां थो चवां, चैलेंज सां थो चवां, हिकु हिकु सौ तुंहिंजे चवण ते ॾींदा। छो नथो इहो सेरो बधे? तोखे माण्हू ख़राबु चवंदा? छो न करीं बाबा, असांजो आहे, असां तुंहिंजा आहियूं। तुंहिंजा बचड़ा मुंहिंजे बचड़नि मीर फज़ल हुसैन, मीर अफ़ज़ल हुसैन सां प्यारु कंदा आहिनि, उहे अञा बि ॻाल्हाईंदा आहिनि, अॼु बि उन्हनि जूं मुहबतूं आहिनि। असांजा पंहिंजा भाटिया आहिनि, नियाज़ साहिबु हुजे, रियाज़ साहिबु हुजे, शिराज़ हुजे, या जेके आहिनि उहे असांजा आहिनि। असां तोखे कुझु थींदो आहे न, असांखे ईअं दिलि में ईअं जेको आहे जक ईंदा आहिनि, असांखे दर्द थींदो आहे, असांजी दिलि मां पीड़ा उभरंदी आहे, पर ख़बर न आहे तूं हिसार दिलि छो न आहे। फ़नकार बि शाइर वांगुरु हिसार दिलि थींदो आहे, पर तूं एॾो पको छो आहे? छो तूं शाइरनि खां नफ़रत करे? छो तूं इंसानियत खां नफ़रत करे? छो हिकिड़ो ठीकु आहे, मां इहा ॻाल्हि ईअं त भला तव्हां कासिर नवाज़ शाह जी ॻाल्हि चैनल ते न कई, गोवर गदाई जी ॻाल्हि चैनल ते न कई, बशीर साहिब जो बाद में मां सम्झां थो कंहिं ॻाल्हि कई, सोराब साहिब त बशीर जो नालो आयो तॾहिं तव्हां ॻाल्हि कई, पर यार उते त मुंहिंजो ज़िक्र हलियो आहे। इहो हिकिड़ो प्रोग्राम न आहे, इलाही प्रोग्राम आहिनि, तो लयानी कई आहे, लापरवाही कई आहे, उते त मुंहिंजो ज़िक्र हलियो आहे। हालांकि मां सम्झां थो मोहतरम अरशद महमूद साहिबु इहा ॻाल्हि करण वारो हुयो। अख़बार में मूं पढ़ियो आहे त दुबई में पंहिंजो अरशद साहिबु ॾिनो त मां उते दर्द दिलि में यार नथी ॻायो दुबई में, मां कुझु बि न आहियां। उस्ताद बुखारी चई वियो त हूअं त मां कुझु बि न आहियां, हूअं त मिटीअ चपटी आहियां, जीअं सिंध त धरती आहियां, संगत सां गॾु साल गिरह में विछड़ी वियुसि त वरसी आहियां। असां हलिया वेंदासीं, वरसियूं मल्हाईंदो असांजूं। ख़ुदा जे वास्ते पंहिंजनि मौसमनि जो क़दुरु कयो, मौसम जो तव्हांजो असांजो सफ़र गॾु हलियो आहे। तुंहिंजूं 2-3 कैसेटूं शायदि मां बयां थो, हो जमालो प्रोडक्शन हूंदी अॻु में राम जी शिकारपुर में, उहो वहीद साहिब जा ई कलाम आहिनि उन में, या उस्ताद बिस्मिल वहीद साहिब जो उस्ताद आहे उन जा ई कलाम आहिनि, उहो खणी गॾु हलिया आहिनि। न त तव्हांजो असांजो सफ़र तक़रीबन गॾु हलियो आहे। असां तव्हांजा हमसफ़र शाइर आहियूं। इन जे करे मां मोहसिन थो चवां, पंहिंजो पढ़ाव नथो कयां। मां तव्हांजो मोहसिन इन करे थो चवां जो तव्हां मुंहिंजे लाइ मोहसिन आहियो, मां तव्हांजे लाइ मोहसिन आहियां। पंहिंजनि मोहसिननि खे विसारणु तमामु ख़राबु ॻाल्हि आहे। न कयो ॻाल्हि कंहिंजी बि न कयो, जे कयो त सभिनी जी कयो, सभु इज़त जे लाइक़ु आहिनि। ज़ुल्फ़कार मंगी तमामु सुठो थो लिखे, मां जुगाड़ी शाइर तोखे लॻां थो छा? मां चंद शाइरनि जिन खे ग्रामर जी ख़बर आहे। ग़ुलाम क़ादिर घायल मुफ़लसी में गुज़ारे थो वीचारो, उनजो ज़िक्र त कयो, उनजे लाइ कयो तव्हां छा आहे? छो नथा ॻाल्हायो सकाफ़त खाते सां? हाणे चेक ॾिना अथऊं, ॾुख जहिड़ी ॻाल्हि आहे। मां कल्ह ज़ुल्फ़कार लाइव आयो, मां इहा ॻाल्हि लिखी हुई, हाणे ख़बर थी पए अहिड़नि माण्हुनि खे मिलिया आहिनि जेके शाइर न आहिनि, जे आहिनि त जुगाड़ी आहिनि, उन्हनि खे 50-50 हज़ार जो सकाफ़त खाते यारी दोस्ती में चेक ॾिना आहिनि। हाणे जेको हक़ीक़ी ॾात धणी आहे, ॾाहु ॾात धणी आहे, हक़ीक़ी शाइर आहे, जंहिंजो सकाफ़त खाते वारनि ते फ़र्ज़ु आहे, मूंखे छॾे ॾियो। मां ठीकु आहे, मुलाज़िम आहे, अलाह साईं जो करम आहे, मूंखे मां ख़ुशगवार ज़िंदगी गुज़ारियां थो, बचड़ा सुठनि इदारनि में पढ़नि था, मां पाण पालियां थो, मूंखे छॾियो। सकाफ़त खाते वारनि खां चयो त मूंखे छॾियो, मूंखे न ॾियो, उन्हनि खे ॾियो जेके मुस्तहक़ आहिनि, जंहिंजे वीचारनि जी घर में पंहिंजो चुल्ह नथी ॿरे, उन्हनि खे ॾियो। जेके बचा नथा पाले सघनि उन्हनि खे ॾियो। हिन ईद जे ॾींहं ते जंहिंजा बचड़ा पुठीअ उघाड़े ॾिठासीं उन्हनि खे ॾियो। जेके साज़ींदा आहिनि उन्हनि खे ॾियो, जेके ग़रीब आहिनि उन्हनि खे ॾियो, जेके मुस्तहक़ उन्हनि खे ॾियो, जंहिंजो हक़ आहे। हिकु भेरो ॿीहर शमन अली साहिबु, तव्हां मीराली आहियो, मां बि मीराली आहियां, मां हेॾो ॿाहिरों न पंहिंजो बिहारी आहियां जो मां लॾे अची हिते वेठो आहियां। मूंखे छॾे ॾियो तव्हां, पर हर माण्हूअ जी इज़त करणु सिखो, तव्हांजी इज़त थींदी। हिकु आङुरु खणंदव न ॿिए ॾे त सभु आङुरियूं टे तव्हांखे चवंदियूं, तव्हां पाण खे ॾिसो। शेक्सपियर जो कोला उहो ई घणो कुझु आहे जेको पाण खे कुझु नथो सम्झे। पहिरियों दफ़ो मां अना जी ॻाल्हि कई आहे पंहिंजी, पहिरियों दफ़ो सॼी लाइफ में इन करे कई आहे जो जेको पाण खे सफ़ा घटि थो सम्झे न, उनखे मुआशिरो वरी अलाए छो घटि थो सम्झे।
हालांकि ईअं न आहे। मुंहिंजो पुटु फज़ल हुसैन पढ़ंदो हुयो, उन हिकिड़ो नंढिड़ो मिसाल ॾिनो ऐं ख़ूबसूरत मिसाल ॾिनो ऐं मां हैरान थी वियुमि त बाबा तोखे इहो कीअं सम्झायो? चई बाबा बाल आहे न बाल। मां चयो हा बा। चई इनखे जेतिरो बि ताक़त सां मथे उछल न उहो ओतिरो हेठि किरंदो, ऐं जेतिरो ताक़त सां हेठि हणंदोसि न इहो मथे वेंदो। त मां कमाल जो मिसाल अञा ताईं दिलि में रखी छॾियो आहे। इहा हक़ीक़त आहे। तव्हां पाण खे जेतिरो हेठि कंदव तव्हां ओतिरो मथे वेंदव। तव्हां जेतिरो पाण खे सीटाईंदव न उहो सटिजी वेंदो आहे प्यारा, जेतिरो हेठि किरंदव। हिन करण खां इहे जेको हीअं कयो था न तव्हां ख़ासि करे नाले वारा फ़नकार हीअं कयो था, इन करण खां हीअं करणु आजिज़ी बहितर अथव। न्याज़ निवड़ तमामु बहितर आहे। सो तमामु तव्हां दोस्तनि जो मां टाइम वठी वियो आहे। माज़रत कुझु ॻाल्हियूं हुयूं मूंखे करणियूं जेके मूं कयूं। वलियनि जी ॻाल्हि न लिकाईंदा कयो। सभिनि लाइ मुंहिंजो पैगाम मुंहिंजो मैसेज आहे, उहे अलाह जा वली आहिनि, हुननि पंहिंजा सिर ॾेई सोभ वरिती आहे। वलियुनि जी ॻाल्हि न लिकाईंदा कयो। जीअं शमन अली राति मुंहिंजी ॻाल्हि खे चयो त हिकिड़े दोस्त ख़्वाब ॾिठो, ख़्वाब न हक़ीक़त ते मबनी हुई, ऐं वरी जेको आहे चई त मां हीअं बसि जेको आहे मूंखे ख़बर न आहे। ईअं बि चए थो एतिरा बि करे थो त करशमो हुयो, सुंदर बुंदुर न हो, कुझु बि अलाए छा बहानो, त पोइ क्लियर छो न पियो चए त हे हीअं मसइलो गुज़रियो। इन जे लाइ इहा मूंखे मुंहिंजो मुर्शिद आका आहे, मुंहिंजो छा सभिनी जो मुर्शिद आहे। हज़ूरनि साईं अनवर शाह साईं, सखी सरदार सखावत हुज़ूर बुखारी, इहे सभिनी जा मुर्शिद आहिनि। हींअर गादी नशीना मुंहिंजो साईं, तूं अची त ॾिस। मालिकनि जो करम आहे साईं, एतिरो स्टेज ते ख़र्च कंदो आहे। असां मुरीद वेंदा आहियूं, फ़क़ीर वेंदा आहियूं, दिमाग़ कमु न कंदो आहे। मुंहिंजा बचड़ा हलंदा आहिनि, दिमाग़ कमु न कंदो आहे। 4 लख 5 लख जो उते सिर्फ़ु डेकोरेशन ऐं स्टेज ठहियलु हूंदी आहे। छा करशमो आहे? मालिक पंहिंजा रंग पाण कंदो आहे बाबा, कुझु बि न आहे हूंदो, इहो सॼो कुझु पाण कंदो आहे मालिक। हीउ सिर्फ़ु बहानो आहे। तव्हां अची त ॾिसो न, दरगाहनि ते वञो। फ़नकारनि जी ॻाल्हि थिए थी, असां फ़नकार जे माण्हुनि खे ख़ुशियूं अर्पींदड़ आहियूं। असां फ़नकार जेको आहे न माण्हुनि जी दिलनि जी तर्जुमानी कंदा आहियूं। असां उन्हनि जे शरीक थींदा आहियूं ख़ुशियुनि में। थी ॾेखारियो यार, ज़ुबानी तरह सां त चओ था, पर कंहिं मजबूर जे ख़ुशीअ में शरीक त थियो। पहिरियां त चयोसि था बाबा हिते जेको आहे किरायो ॾे, या जेको नाले वारो आहे उहो वरी चए थो बाबा ₹1 रुपयो फीस ॾे, ₹1.5 लख रुपयो फीस ॾे। हाणे उहो ₹1 रुपयो फ़नकार खे ॾे, या 30,000 इको साउंड वारे खे ॾे, या 5 लख रुपया वलीमो करे, या पुटनि जी ख़ुशी में करे, उहो काॾे वेंदो? ख़ुदा खे मञो, मुहबत विरहायो, मुहबत रहणी अथव। मां तव्हांजो हमसफ़र शाइर आहे। मूंखे हर हिक जे बारे में भला हाणे महिनत आहे न, अलाह इज़त त ॾिनी। मुमताज़ मौलाई छो थो पंहिंजो कामयाबु वञे हिन दौर में? मुमताज़ बहितरीनु शाइर रहियो आहे असांजो, असांजो सागर शाह शाइर रहियो आहे, हमसफ़र साथी रहियो आहे। मुमताज़ छो कामयाबु ईंदो आहे? तख़युल आइडियल, तख़युल आइडियल आइडिया पेश थो करे मुमताज़, जंहिंजे करे असां शाइर आहियूं। असांखे ख़बर आहे, शमन खां विसरी वई ॻाल्हि जॾहिं वञी वेहंदा हुआसीं संदसि जे ओताक में, कासिर नवाज़ शाह, गोहर गदाई, या वहीद हकड़ो, या असां, या सभई ज़ुल्फ़कार मंगी साहब वारा वञी वेहंदा हुआसीं, गोहर गदाई साहब, माना सभई कंहिं कंहिंजा नाला खणा, चवंदा हुआ त नई नई शइ, बाबा नई शइ लिखो, नई शइ लिखो। नई शइ छा आहे? तख़युल, ख़्याल। भला दर्द कंहिं इस्तेमालु शाइरी में न कयो आहे, दिलि कंहिं इस्तेमालु न कयो आहे, इहो नथी कंहिं इस्तेमालु न कयो आहे। पर इहे हितां हुतां लफ़्ज़ टोड़े मरोड़े जेको तख़लीक़ थो शाइर तयारु करे न, उहो तख़युल आहे, उहो ख़्यालु आहे, उहो नई हिकिड़ी तरजीह आहे। हिकिड़ी तोखे छा ख़बर त कीअं झोरींदी जुदाई आहे? हिकिड़ो अहसासु आहे, मास हॾनि तां कपे कोरींदी जुदाई आहे। तो त कॾहिं ॾुख न ॾिठो, सुखनि सां दिलि लॻाईं थो, तोखे बि ग़म मिले त का ख़बर पए। अहसासु आहे माण्हू। शाइरी उहा आहे। नारायण श्याम चयो, हुजे जा खाण खूबियुनि जी ऐं ऐबनि खां बिन आजी, हुजे जा खाण खूबियुनि जी ऐं ऐबनि खां बिन आजी, न पंहिंजी ज़िंदगी अहिड़ी, न पंहिंजी शाइरी अहिड़ी। असां कुझु नथा लिखूं, असांजी दिलि में को वेठो आहे। को वञा झोक धणी जे नाम तां ॻाल्हियूं त हाणे अलाए केतिरियूं कंदुमि मां। इहे ॻाल्हियुनि तां ॻाल्हियूं 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 वधंदियूं वेंदियूं। झोक धणी साईं अताउल्ला शाह साईं जो आहे न, त सूफ़ीअ जे सोज़ साज़ खे सम्झणु त ॾुखियो आहे, हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झणु त ॾुखियो आहे। न सम्झी सघंदव। सूफ़ी उहो रंग आहे, शहनशाही रंग आहे, इंसानियत जो रंग आहे। इहा ई त ख़ूबी आहे सूफ़ीअ जी। त सूफ़ी मसलनि खां बालातर आहे, मज़हबनि खां बालातर आहे, फ़िरकावारियत खां बालातर आहे।
सूफ़ीअ जो हिकिड़ो ई नारो आहे, इंसानियत ज़िंदाबाद। इंसान माण्हू हर को आहे, चई उन पंहिंजी शाइरी, माण्हू आहे हर को मगर इंसान आहे को को हिते। मुस्तक़िल इंसानियत किरदार सां ज़िंदा रहां, जे रहां ज़िंदा त मां गॾु यार सां ज़िंदा रहां, नफ़रतूं मूंखे न घुरिजनि, प्यार सां ज़िंदा रहां। इहो थी ॾेखारियो। केर बि आहे, शहनशाह अताला साईं जी ॻाल्हि पियो कयूं, उन बि चयो आहे न त हीउ कहिड़ो अता जेको अंदर में पियो ॿोले। अलाह जे आवाज़ खे सम्झणु त ॾुखियो आहे। छो था चवनि मालिक दिलि में वसे थो। इंडिया वारनि बि चयो आहे हर दिलि विच रब बसता आहे। हे दिलि में छो थो वसे? भला तव्हां ऑपरेशन कयो, डॉक्टर ॿुधंदा हूंदा मुंहिंजी ॻाल्हि, तव्हां ऑपरेशन कयो, तव्हां मुंहिंजो सीनो चीरियो, तव्हां मुंहिंजी दिलि बि कढो, उनखे वरी चीरियो वढियो त उनखे तव्हांखे बांसुरी मिले थी, उन में तव्हांखे पयल का अहिड़ी शइ मिले थी जेका वॼंदी हुजे। उन मां तव्हांखे का अहिड़ी शइ अॼु ॾींहं ताईं सर्च कई आहे अंग्रेज़नि ॿियनि टिनि मिले थो। हीउ केरु आहे आख़िर जेको अंदरों ॻाल्हाए थो? को न को त आहे न। त उनखे न ॾुख आहे, उनखे ॾुखाइणु रब खे ॾुखाइण जे बराबरि आहे। आख़िर में मां पंहिंजो चौसठो मोकिलाईंदुसि त शाइरी ही शौक़ु न आहे, शाइरी ही शौक़ु न आहे, शाइरी हीअ ॾात आहे। इश्क तुंहिंजे सां कई मूं लिखण जी शुरूआत आहे। हूअं त मां कुझु बि न आहियां, जो बि आहियां तुंहिंजे करे, तो रखियो नालो सांवल ऐं मीराली ज़ात आहे। शाइरी इल्हाम थींदो आहे। अॻु में अर्ज़ु कयुमि न, शोहरत, इज़त, मुहबत, दौलत, ॿ शयूं अलाह पाक जूं इल्हाम आहिनि। इज़त बि अलाह जी रब जी देन आहे, मुहबत बि रब जी देन आहे, कंहिंजे वस जी ॻाल्हि न आहे। बाक़ी दौलत बि माण्हू कमाए थो वञे, शोहरत हर माण्हू खे आहे कंहिं न कंहिं तरीक़े सां। को बाबा वॾो पुछंदो वेंदे, बाबा कॾहिं कॾहिं जेको ठाहे थो यार फिलाने चौक ते इहो किथे हूंदो, इनखे शोहरत आहे न, सुठो कमु कयईं तॾहिं मिलियो न। फिलाने बाबा सैलून किथे आहे, उनखे शोहरत आहे न, उनखे तॾहिं वियो न माण्हू। इहा मिली वेंदी आहे। ॿ शयुनि जो क़दुरु कयो। शाइर मामूली न आहे। मुंहिंजी त का हैसियत न आहे, मुंहिंजी का तालीम ई न आहे, मां कुझु बि न आहियां, त जे आहियां त सभु कुझु आहियां। पर एॾा एॾा माना असांजा आहिनि स्कॉलर आहिनि, असांजा वकील साहिब आहिनि, असांजा वॾा डिग्रियूं आहिनि, उन्हनि खे प्रोफेसर आहिनि, वॾी तालीम आहे उन्हनि खे, पर उहे शाइर न थी सघिया। जे शाइर थियो त पुराणे दौर में हिकिड़ो हुयो पंहिंजो हिकिड़ो रूल हूंदो हो त फाइनल चवंदा हुआ 7 जमायत खे। पोइ गमदिल साईं जे बारे में चवंदा आहिनि, उहो त वलीउल्लाह अलाह जो, त उन में जेको आहे 7 दर्जा साईं जी तालीम हुई। पोइ मां दरगाह ते जॾहिं हुज़ूर साईं हुज़ूर पाक वटि वञी मां पंहिंजो इहो ॿुधायो हिकिड़ो शेर जेको मूंखे यादि हुयो, त साईं हैरान थी वियो। साईं लुगत घुराई, हल मालिक ये काॾों तोखे लफ़्ज़ आया, काॾों इल्हाम थियो। उन जो आहे त सूरत हाल दा आवाज़ ख़बरां ख़्याल करदा है, कर परवाज़ गमज़े बाज़ थी शहबाज़ फिरदा है। इश्क इमाम हे इल्हाम कोल कलाम फरमाया, गैर खुदा मर्द मुदा मौजूद सदा समझाया, मज़हर मीम ऐन अज़ीम कुर्ब करीम कराया, सनम सकलैन दुरदारैन हजहर में हिरदा है। सूरत हाल दा अहवाल ख़बरां ख़्याल करदा है, कर परवाज़ गमज़े बाज़ थी शहबाज़ फिरदा है। बर बेचून गुनागून कुन फयकून दा कुलदम, गगन गज गोड़ दम दम दौड़ जलवा जोड़ अबुर आगम, घाटू घूर जे दस्तूर मंगन मजबूर इसम आज़म, मेघ मलार तेज तवार सब सिंगार सिरदा है। सूरत हाल दा अहवाल ख़बरां ख़्याल करदा है, कर परवाज़ गमज़े बाज़ थी शहबाज़ फिरदा है। अजब इंसाफ तबल तवा सूफ़ी साफ सरदारी, आशिकन वोट गमदिल घोट चला कर चोट चौधारी, सारा साह वजो लाद अल्लाह इजहारी, रिंदी रीत पाक प्रीत गुनी गुन जीत गुरदा है। सूरत हाल दा अहवाल ख़बरां ख़्याल करदा है, कर परवाज़ गमज़े बाज़ थी शहबाज़ फिरदा है। मां का बि अहिड़ी ॻाल्हि नथो करणु चाहियां जंहिंसां कंहिंजी दिलादारी थिए। हिकु भेरो ॿीहर शमन मीराली साहिबु या पंहिंजो मुंहिंजो मोहतरम क़ाबिल एतिराम बाबा हिम्मत अली मीराली साहिबु, रहमत अली मीराली साहिबु, बा रसूल बख़्श, इहे सभु असांजा पंहिंजा आहिनि। शमन खे ख़बर न आहे, शमन खे ख़बर न आहे संदसि जो वालिद साहिबु जेको उहो असां सां प्यारु कंदो, मूंसां प्यारु कंदो, छाजे लाइ प्यारु कंदो? बाबे मुंहिंजा कलाम ॻाया न, मुंहिंजी शाइरी जे करे। त असांजो मीराली आहे, असांजो आहे, गले लाहींदो, भाकुर पाईंदो, वेहंदो। बाबा ॿुधाए त वर्षी 6 कलाम अर्थ है, था कलाम अर्थ है बाबा, भला थींदो। पोइ
इहो छा मसइलो हुयो? सुञाण पियो, पंहिंजनि खे सुञाण पियो। आङुरियूं आहिनि न, आङुरियूं हिननि में बि विथियूं आहिनि। पंहिंजाइप सभिनी जी आहे, इंसान आल इंसान पंहिंजो आहे, पर उन्हनि में बि फ़र्क़ु आहिनि। कम्यूनिटी आहे, मीराली कम्यूनिटी आहे, असांजी हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे, असांजी तारीख़ आहे। क़दुरु कयो, जेको तव्हांजी इज़त करे उनजी उथी इज़त कंदा कयो, जेको तव्हांजो एतिराम करे उनजो वधीक एतिराम कयो। इहो तव्हांजे इंसानियत में शामिल आहे, इहो तव्हांजे उसूल में शामिल आहे। वॾी महिरबानी। आख़िर में मां हिकिड़ो शेर चवंदुमि त मुंहिंजी तक़दीर में तक़दीर तुंहिंजी हूंदी आहे, मुंहिंजी शाइरीअ में तहरीर तुंहिंजी हूंदी आहे। हूअं त नालो दिलि ते आहे लिखियलु सांवल, पर अखियुनि मंझि तस्वीर तुंहिंजी हूंदी आहे। ॿियो ही सिरबिया आहे सूफ़ी, ही साहु आहे सूफ़ी, ही सिरबिया आहे सूफ़ी, ही साहु आहे सूफ़ी, मुर्शिद मुंहिंजो हुज़ूर शहनशाह आहे सूफ़ी। अखिड़ियुनि में यार आहे, तन मन में यार आहे, अखिड़ियुनि में यार आहे, तन मन में यार आहे, अल्लाह सां अंदर वारो अल्लाह आहे सूफ़ी। ही सिरबिया आहे सूफ़ी, ही साहु आहे सूफ़ी। कंहिंजी गिला कयूं न, कंहिंखे कुझु बि चऊं न, कंहिंजी गिला कयूं न, कंहिंखे कुझु बि चऊं न, जेको जिते जीअं आहे सो वाह वाह आहे सूफ़ी। ही सिरबिया आहे सूफ़ी, ही साहु आहे सूफ़ी। सांवल जे सीनो साफ़ा, मीराली गुनाह माफ़ा, सांवल जे सीनो साफ़ा, मीराली गुनाह माफ़ा, मस्तन जी ये जहानपुर दरगाह आहे सूफ़ी। ही सिरबिया आहे सूफ़ी, ही साहु आहे सूफ़ी, मुर्शिद मुंहिंजो हुज़ूर शहनशाह आहे सूफ़ी। वॾी महिरबानी।